मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं पेट्रोल जे अघनि में रोज़ानो इज़ाफ़े जे ख़िलाफ़ सखर जी अवाम रोडनि ते निकिरी आई। ख़बर मूजिब सखर शहरी इतिहाद तरफ़ां मोटरसाइकिल ऐं अवाम पंहिंजो अलामती जनाज़ो कढी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे जी अॻवानी सखर शहरी इतिहाद जे चेयरमैन मौलाना उबैदुल्ला भुट्टो, इब्न आज़ाद ऐं फज़लुर रहमान भुट्टो करे रहिया हुआ। ॿियनि मुज़ाहिरीन में हबीबुल्ला अंसारी, मुनव्वर महेसर, हसीबुल्ला हैदरी, सालेह लगारी, इब्राहिम ब्रोही, ज़ुबैर भुट्टो ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त गुज़िरियल हुकूमतुनि खां वठी हिन हुकूमत ताईं अवाम सां थींदड़ ज़ुल्म जो सिलसिलो बंदि नाहे थियो। रोज़ानो पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो सम्झ खां ॿाहिरि आहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं आर्मी चीफ ऑफ स्टाफ खे अपील था करियूं त पेट्रोल जे अघनि में वाधि ऐं रोज़ानो वधंदड़ महांगाई जो नोटिस वठी ग़रीब अवाम खे रिलीफ फ़राहम करण में पंहिंजो किरदारु अदा कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।